शदाद कोट में नून लीग अॻवान जेको आहे विशाल पलियाणी मौजूदु आहे। शदाद कोट पीपल्स पार्टी जो गढ़ आहे। हुन पंहिंजी नौजवान हुजण सबबि जेको आहे त जेको नून लीग खे जेको आहे त सभु कयो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था नून लीग में हुनजो कीअं शौक़ु थियो ऐं कहिड़ा कहिड़ा कम कया आहिनि अॼु ताईं हुनजा। पाकिस्तान मुस्लिम लीग नून में मियाँ मोहम्मद नवाज़ शरीफ साहब, मियाँ शहबाज शरीफ साहब जी मोहब्बत में मां पाकिस्तान मुस्लिम लीग नून ज्वाइन कई। अल्लाह जे हुकुम सां ही शदाद कोट कंबल शदाद कोट पीपल्स पार्टी जो गढ़ आहे। लाड़काऊं डिवीज़न हितां बेनज़ीर भुट्टो साहिब आहे, वज़ीर आज़म बि थी आहे। असां शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो साहब बि वज़ीर आज़म हिन ई तक मां थियो आहे। अल्लाह जे हुकुम सां हिते मुस्लिम लीग नून शदाद कोट में पूरे ज़िले में कमु कयो आहे। पर हूअं त सॼे पाकिस्तान में मियाँ साहब जी ख़िदमत आहे जेकी कंहिंखां लिकियल छुपियल न आहे। मां हिकिड़ो मुस्लिम लीग नून जो नंढड़ो कारकुन आहे, मुंहिंजी त काई हैसियत न आहे, पर मियाँ साहब मूंखे इज़त ॾिनी आहे। मां हिन शहदाद कोट में पंहिंजे में बिजली जो वॾो बहिरान हुयो। शहदाद कोट में मां 10-15 ट्रांसफार्म लॻाए ॾिना आहिनि, छो त हिते माण्हुनि खे तकलीफ़ हुई बिजली जी। उन खां पोइ हिते जे फ्लड आई, फ्लड में मां आवाम जी घणी ख़िदमत कई आहे। जीअं माण्हुनि खे राशन वठी ॾिनो आहे, जीअं माण्हुनि खे टेंट वठी ॾिना आहिनि, ऐं तक़रीबन घणनि हिंदू भाइरनि खे, अक़लियती बिरादरी जे दोस्तनि खे मां डॉक्टर एम एन खिलदास कोहिस्तानी खां चेकियूं वठी ॾिनियूं, त जीअं उन्हनि खे फंड जी ज़रूरत में चेकियूं उन्हनि खे वठी ॾिनियूं। उन खां पोइ मां पंहिंजे ज़िले खे छॾे असांजो कंदाकोट कशमोर खे बि ट्रांसफार्म वठी ॾिना आहिनि, असांजो लाड़काणे खे बि ट्रांसफार्म वठी ॾिनो आहे। असांजो उन खां बहितर अञा असांजी हिते सिंध में गवर्नमेंट न आहे। इंशाअल्लाह जेकॾहिं असांजी गवर्नमेंट सिंध में आई त हे त असांजे कमु कुझु न आहे, हिन खां वधीक कमु कंदासीं। हाणे बि जेको बि दोस्त असां ॾे आवाम मां कोई बि असांजे किथां बि फ़ोन कंदो आहे, मां हुनजे हर हुनजे कम खे मां लभे कंदो आहियां। कोई बि हुनजो मसइलो हूंदो आहे, मां पंहिंजी महिनत सां अमन पीस अमन कमेटी जो मेंबर बि शहदाद कोट मां थियो आहियां। ह्यूमन राइट्स कंबल शहदाद कोट जो मेंबर बि मां शहदाद कोट मां ई थियो आहियां। सिंध गवर्नमेंट वारनि कयो हिन चकर, ऐं अमन कमेटी जो मेंबर बि सिंध गवर्नमेंट वारनि कयो। इहा मुंहिंजी पंहिंजी महिनत हुई। मियाँ मोहम्मद नवाज़ शरीफ साहब जी, मियाँ शहबाज शरीफ साहब जी दुआ हुई, ऐं मुंहिंजो साथ में जीअं साथ आहे उहो मुंहिंजो वॾो भाउ आहे खिलदास कोहिस्तानी साहब। उनजा मुंहिंजे मथां लख एहसान आहिनि। उहो हरदमि उनखे जीअं मां चवंदो आहियां, भाउ हिते ट्रांसफार्म जी ज़रूरत आहे, हिते कंहिं दोस्त जी भाउ जी मदद करणी आहे, कहिड़ी सूरत में बि हू मूंसां गॾु हूंदो आहे ऐं हू मुंहिंजी फुल सपोर्ट कंदो आहे। साहब त हिकु मुंहिंजो वॾो भाउ आहे। हू हिनमहिल मियाँ मोहम्मद शहबाज शरीफ साहब जे हुकुम ते ॻोठ ॻोठ सिंध जी घिटी घिटी निकितल आहे। उनजो तव्हां ॾिसो था जलसा जुलूस, असांजो हैदराबाद हुजे, मीरपुर ख़ासि हुजे, कराची हुजे, हाणे असांजो खिलदास कोहिस्तानी साहब जो प्रोग्राम आहे सखर में, तक़रीबन 2 ॾींहंनि में उहो बि थींदो। ऐं खिलदास कोहिस्तानी साहब खे त मुंहिंजे तरफ़ां हुनखे सलाम आहे, छो त हू सिंध जो पुटु आहे। मियाँ मोहम्मद शहबाज शरीफ जो ऐं मियाँ नवाज़ शरीफ साहब जो मुंहिंजे हिसाब सां उहो घणो प्यारो आहे। उहो सिंध में निकितल आहे, हिनमहिल ॻोठ ॻोठ घिटी घिटी निकितल आहे, आवाम जी ख़िदमत जे लाइ, पंहिंजी पार्टी जी वर्करनि जी ख़िदमत जे लाइ। जी मोहबत में मियाँ साहब जी ख़िदमत में मियाँ साहब, मियाँ मोहम्मद नवाज़ शरीफ साहब जेकी पाकिस्तान में आवाम जी ख़िदमत कई आहे, उनखे मां इन में मुंहिंजो शौक़ु थी वियो त मां हिन पार्टी में वञा। हिन जे लाइ बि मुंहिंजो इहो ई चवणु आहे त जेकॾहिं असांजी गवर्नमेंट न आहे बि मां आवाम जी ख़िदमत, सिंध में असांजी गवर्नमेंट न आहे बि मां आवाम जी ख़िदमत कयां थो। जेकॾहिं अलाह न करे असां इंशाअल्लाह असांजी गवर्नमेंट सिंध में अची वई त हिन खां वधीक मां आवाम जी ख़िदमत कंदुसि। मां हिकु मज़दूर जो पुटु आहियां, मां सदाईं मुंहिंजी इहा ई रही आहे त मां आवाम जी ख़िदमत कयां। मां वटि ॿियो कोई सिस्टम आहे न त मां चवां त कंहिंजी ख़िदमत करणी न आहे। मुंहिंजे लाइ मुस्लिम लीग नून जो दोस्त हुजे, पीपल्स पार्टी जो दोस्त हुजे, कंहिं बि पार्टी जो दोस्त हुजे, जा बहरहाल जेकी बि आवाम हुजे, जेके बि दोस्त हुजनि, मुखालफ़त हुजे, कहिड़ी बि हुजे, मां सभिनि जी ख़िदमत कई आहे। ऐं सभिनि जे पाड़नि में महिबत मां कंहिं बि खे नठो आहे त हीउ केरु आहे केरु न आहे। मियाँ साहब त मियाँ शहबाज शरीफ साहब त आवाम जे लाइ सुठा पैकेज ॾिना आहिनि। उहे तव्हांजे साम्हूं दानिश स्कूल जा पैकेज आहिनि, उहे त मियाँ साहब जो पहिरियों बि पैकेज दानिश स्कूल जेके पंजाब में हुया, हाणे बलोचिस्तान में बि दानिश स्कूल ठहनि था। इंशाअल्लाह सिंध में बि मियाँ साहब खे अर्ज़ु कयो आहे, लेटर लिखियो आहे त सिंध में बि दानिश स्कूल ॾियो। उन खां पोइ मियाँ साहब लैपटॉप स्कीम हले थी असांजे शागिर्दनि जे लाइ। उन खां पोइ बिज़नेस जा सुठा पैकेज आहिनि, जेके बैंकियूं ॾियनि थियूं, उहो बि प्राइम मिनिस्टर जो असांजो प्राइम मिनिस्टर जो इहो पैकेज आहे नौजवाननि खे रोज़गार जे लाइ। बहरहाल मां उनजे हुकुम ते खिलदास कोहिस्तानी हुकुम ते सिंध जी आवाम खे
अपील बि कंदुमि त अचो असांजा हथ मज़बूत कयो, असांखे ख़िदमत जो मौक़ो ॾियो। असीं हिनमहिल असांजी गवर्नमेंट सिंध में न आहे, पोइ बि असां तव्हांजी ख़िदमत कयूं था। तव्हां असांजा हथ मज़बूत कयो। असांजा दोस्तनि कंबर में, शहदाद कोट में, असांजा जहिड़े ज़िले में जेके असांजा MP ते बीहनि था, MNA ते बीहनि था, उन्हनि खे वोट ॾियो, उहे असेंबलियुनि में अचनि। असां हिन खां वधीक तव्हांजी ख़िदमत कंदासीं। उहो तव्हां हिकु चकर असांखे मौक़ो ॾींदव, पोइ ॾिसंदव त मुस्लिम लीग नून सिंध में तव्हांजी ख़िदमत कई आहे या न कई आहे। जेकॾहिं हुकूमत अची वई सिंध में त असीं पैकेज उहे ॾींदासीं त जेके कंहिंजी सोच में बि न हूंदा। हीअं न त पीपल्स पार्टी ते सिंध में कंहिंखे पैकेज कोई ॾेई नथी, न हिते सिहत आहे, न हिते पाणी आहे, न हिते अमन अमान आहे। सिंध में रोज़ु कोई न कोई वारदातियूं लॻी पियूं आहिनि। कंदकोट कशमोर जा हाल ॾिसो, गरीखेरे जा हाल ॾिसो, जेकमाबाद जा हाल ॾिसो। कोई रोडनि ते महफ़ूज़ न आहे, पर असां शहदाद कोट में ई महफ़ूज़ न आहियूं। असीं, तव्हांखे ख़बर आहे, मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहिब जी गवर्नमेंट में, जेकी पहिरियों गवर्नमेंट जिते मियां नवाज़ शरीफ़ साहिबु वज़ीर आज़म हुयो, उन वक़्तु केॾो अमन अमान हुयो। जहिड़े तो कराची में जेको अमन अमान हुयो, तव्हांजे सभिनि जे साम्हूं आहे। त सॼी सिंध में अमन अमान तव्हांजे ज़रूरत, इहे ई कचे में ऑपरेशन हलंदा हुया। पर मियां नवाज़ शरीफ़ साहिबु त हुकुम कयो, जा हेलीकॉप्टरनि जे मथां ऑपरेशन शुरू थींदो त हिते चोर त न हूंदा, त असां माना असां उहे चोर बि शरीफ़ थी विया। पाण हिननि जी सिंध में गवर्नमेंट आहे, इहे चोर चका रोडनि ते बीठा आहिनि। कोई हिननि खे चवण वारो ई न आहे। सरेआम रोडनि ते बीठा आहिनि, रोडनि ते माण्हुनि खे तंग करनि था, लूट मार चई वेठा आहिनि। हिते कोई पुलिस वग़ैरह ख़ामोश वेठी आहे। असांजी जेकॾहिं गवर्नमेंट आई त असां पुलिस खे, रेंजर्स खे फुल पावर हूंदो। इहे चोर चका त पहिरियों त मियां नवाज़ शरीफ़ साहिब जो नालो ॿुधंदा, भई सिंध में हिन जी गवर्नमेंट आई त पाण भॼी हलिया वेंदा हिन सिंध मां। हिंदू भाइर कंदकोट कशमोर मां, जेकमाबाद मां केतिरा ई लॾ पलाण करे आहिनि। इन लॾ पलाण जो सिस्टम अमन अमान न आहे। न त हिंदू बिरादरी, असांजी अक़लियती बिरादरी सिंध जी अज़ीम आहे। हिते असां कारोबारी बि माण्हू आहियूं, असीं रोज़गार असां हिते कंदा आहियूं। असां हिंदू बिरादरी जा तव्हां सभिनि जे साम्हूं मिसाल, तव्हांजे साम्हूं मिसाल आहिनि। त उन्हनि खे एॾो तंग कयो थो वञे त हू पंहिंजे ज़िलनि मां, पंहिंजे शहरनि मां लॾ पलाण जी सूरत में इहो सॼो सिस्टम अमन अमान जे लाइ आहे। अमन अमान त कुझु को IG सिंध हुजे, SSP हुजनि या DIG हुजनि, उहे सभु ख़ामोश आहिनि। पोइ हिंदू वीचारा असांजा पोइ लॾ पलाण करे हलिया था वञनि। असां इहो बि असांखे ॾुख आहे त हितां उन्हनि खे न वञणु खपे, पर हू मजबूर आहिनि, छा करनि। मां इहो चवंदुमि त अमन अमान पुलिस खां हिते चढ़ी वियो आहे। सिंध खे पाक आर्मी जे हवाले कयो वञे, रेंजर्स जे हवाले कयो वञे, ऑटोमेटिक ते अमन थी वेंदो सॼी सिंध में। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शहदाद कोट।